अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां ॿिनि जेके वॾनि कलाकारनि जो ज़िक्र कंदासीं ऐं हुन जूं कुझु यादूं जेके तव्हां सां गॾु शेयर कंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडवी जेको हो पंहिंजे वक़्त जो ऐं मौजूदा वक़्त जो तमामु वॾो फ़नकार, वॾो कलाकार ऐं मञियल आर्टिस्ट हो। दोस्तों हुन पंहिंजी शाइरी में माना हर कंहिंखे ॻायो, हर जाइ जी ॻाल्हि कई, हर माण्हू जी ॻाल्हि कई, हर माण्हू जी कैफ़ियत जी ॻाल्हि कई, इश्क जी ॻाल्हि कई, मोहबत जी ॻाल्हि कई, चाहत जी ॻाल्हि कई। माना हर ॻाल्हि खे हुन जेको बि दिलनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हुनखे आवाम जे अॻियां रखियो। ऐं ईअं जेको आहे उस्ताद जलाल चांडवी जेको आहे पंहिंजे वतन जो बि, जेको पंहिंजे इलाइक़े जो बि ज़िक्र कयो, जिथे हू रहे पियो, जिथे हू वसे थो। दोस्तों असांजी सिंध में थर बरब आहिनि, ॿिया बि मुल्क आहिनि, पर असांजी सिंध में काथो मुल्क बि आहे जेको वस ते थिए थो ऐं कच्छ में पहिरियों तमामु घणो थींदो आहे। वस थींदी आहे त फ़सुलु थींदो आहे, जॾहिं तो फ़सुलु ई न थींदो आहे उहे माण्हू चाड़ा तमामु पहिरियों चूंडे ई पंहिंजो मतिलबु दीदार कंदा आहिनि, गुज़र सफ़र। दोस्तों सां मंज़ूर सखीराणी जेको आहे हुनखे आवाम ॿुधे थी, चाहे थी, मोहबतूं ॾिए थी, ऐं जॾहिं हू माना ॻाए थो त हिकिड़ो वजदी कैफ़ियत तारी थी वञे। हुन पंहिंजे माना हर फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। हुनजी कला तव्हां ॿुधंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त हू केतिरे क़दुरु माना वॾो अज़ीम फ़नकार आहे। माज़ी में बि हुनजा कलाम तमामु मक़बूल हुआ, हींअर बि तमामु मक़बूल आहिनि। ऐं हुन बि पंहिंजे इलाइक़े जो जेको माना हुनजो जेको कलाम ज़रूरु ॻायो। ऐं छो जो उहो जंहिं इलाइक़े में रहे पियो, हाणे दादू में रहे पियो, त माना दादू वारा हुनखे सुञाणनि पिया, हुनखे मोहबत ॾियनि पिया। त हुन पंहिंजे माना दादू इलाइक़े जो जेको आहे पंहिंजे दादू शहर जो ज़िक्र बि पंहिंजे कलामनि में कयो ऐं इहो मोहबत जो इज़हार कयो। दोस्तों फ़नकारनि में उस्ताद जलाल चांडवी हुजे या मंज़ूर सखीराणी, हाणे इहे एॾा वॾा फ़नकारनि जो हिननि खे ख़बर आहे त कंहिंखे कहिड़ी इज़त ॾियणी आहे, कंहिंजो कहिड़ो मक़ामु आहे। मंज़ूर सखीराणी खे उस्ताद जलाल चांडवी जे मक़ाम जी ख़बर हुई ऐं ख़बर आहे, ऐं उस्ताद जलाल चांडवी खे वरी मंज़ूर सखीराणी जी मक़ाम जी ख़बर हुई। उस्ताद जलाल चांडवी त माना हर कंहिंखे इज़त ॾींदो, नंढो हुजे, वॾो हुजे, पोड़ो हुजे, पको हुजे, माना हर माण्हू खे इज़त ॾींदो। जेको हुनजे तॾे ते हली ईंदो त माना हुनजी महिमान नवाज़ी कंदो, वॾी इज़त ॾींदो। ऐं हुनजो त माना कलाम जेके आहिनि उहे तमामु, हर कलाम जेको आहे हुनजो मोहबत में भरियल आहे। हर कलाम में हिकिड़ो दर्द आहे, हर कलाम में हिकिड़ो पैगाम आहे, मोहबत जो पैगाम आहे, इश्क जो पैगाम आहे, चाहत जो पैगाम आहे। अॼु मुंहिंजी अख थी परे अंगण ते यार ईंदो, अॼु मुंहिंजी अख थी परे अंगण ते यार ईंदो, ईद जी रात वही मिठो मन ठारींदो। दोस्तों मंज़ूर सखीराणी जेको आहे उहो असांजी सिंध जो तमामु प्यारो कलाकार आहे, तमामु सुरीलो कलाकार। ऐं मंज़ूर सखीराणी खे अॼु ताईं बि जेको आहे आवाम तमामु घणी चाहे थी, मोहबतूं करे थी, ऐं पंहिंजे महफ़िलनि में माना वॾनि प्रोग्रामनि में हुनखे घुराए थी। अॼु बि हुनखे जेके नंढा नंढा आर्टिस्ट आहिनि हुनखे तमामु घणो चाहिनि था, ऐं जिथे ॾिसनि था मंज़ूर सखीराणी खे त माना झुकी हुनखे सलाम था कनि, झुकी हुन सां मिलनि था, वॾे अदब सां मिलनि था, वॾियूं मोहबतूं ॾियनि था। ऐं सिंध जो बचो हुनखे इज़त ॾिए थो, हर जाइ ते हुनखे इज़त मिले थी। हू छाजे करे मिले थी? जो हुनजी कला जे करे, हुनजे राग जे करे। हुन राग ई अहिड़ा ॻाया, पंहिंजो फ़न अहिड़ो मुज़ाहिरो कयो फ़न जो। मोॾे नेण न खण, मोॾे नेण न खण, मोॾे नेण न खण, मोॾे नेण न खण। ओ दुनिया ॾाढी सारोली ॾींदई कान ॾिसण, मोॾे नेण न खण, मोॾे नेण न खण।
दोस्तों मंज़ूर सखीराणी ऐं उस्ताद जलाल चढ़े जेको आवाम जो दिलूं खटे वियो, दिलूं जीते विया ऐं आवाम जी दिलनि में घर करे विया। आवाम जी दिलि में माना पंहिंजी हिकिड़ी जाइ ठाहे विया ख़ासि, उन जाइ में ॿियो केरु अची कोन सघे। उन्हनि जेको आहे मोहबत जो पैगाम ॾिनो, इश्क जो पैगाम ॾिनो, चाहत जो पैगाम ॾिनो। तो मोतिया तू मोरे जुदाई थी झोरे, वो मोतिया तू मोरे जुदाई थी झोरे, वनी चौपरी अखियों चतू तू कटोरे, वो मोतिया तू मोरे। सिंध जी जेका धरती आ, हिन धरती असां मूंखे प्यार हुआ। हीअ सिंध जी जेका धरती आ, हिन धरती असां मूंखे प्यार हुआ। ऐं हर जाइ ते माना पंहिंजे कला खे मशहूरु कयूं ऐं पंहिंजे राग खे मशहूरु कयूं। जॾहिं ही हर जाइ ते मशहूरु थिया त उहा असांजी सिंध जी माना तारीफ़ थी, हितां जी असांजी तारीफ़ थी, असांजे इलाइक़नि जी तारीफ़ थी। त झर जंग में वारनि खे माना फ़नकारनि खे जेको आहे पूरी दुनिया हुनखे सुञातो ऐं जिथे बि विया त असांजी शिनाख़्त थी। ऐं हुनखे पंहिंजे वक़्त में माना टी वी वारा बि घुराइनि पिया, हर जाइ ते घुराइनि पिया, महफ़िलनि ते घुराइनि पिया, स्टेज शो थियनि पिया, थिएटरनि ते घुराइनि पिया, मेलनि ते घुराइनि पिया, मलाकड़नि ते घुराइनि पिया ऐं हुननि जा वॾा रिकॉर्ड थिया। मां सम्झां थो त एतिरो वॾो कंहिंजो रिकॉर्ड न हूंदो जेतिरो जेको आहे उस्ताद मंज़ूर अली सखीराणी ऐं उस्ताद जलाल चढ़े जो हूंदो। माना वॾो रिकॉर्ड आहे केस्टनि जो, जेतिरियूं हुननि केस्टूं कढियूं ऐं मंज़ूर सखीराणी अञा ताईं बि माना ॻाए पियो ऐं उस्ताद जलाल चढ़े जेके माना 16,000 खां वधीक रिकॉर्ड माना केस्टूं कढियूं ऐं महफ़िल प्रोग्राम अलॻि हुन खां, शादियुनि जा काजनि जा प्रोग्राम उहे अलॻि। त उस्ताद जलाल चढ़े बि पंहिंजे वक़्त जो हिकिड़ो अज़ीम रागी हो, जंहिंजी राग जो जेको सहर अॼु ताईं बि क़ाइमु आहे। ऐं उस्ताद जेको मंज़ूर अली सखीराणी आहे, हाणे मंज़ूर सखीराणी जो बि राग जो जेको माना सहर आहे उहो अॼु ताईं बि माण्हुनि जी दिलनि खे धड़काए पियो, दिलनि खे गरमाए पियो। जॾहिं बि ॿुधंदा आहिनि त माना इश्क वारा जेके उन्हनि जा जज़्बात वरी जागी पवंदा आहिनि, वरी जज़्बात नवां थी पवंदा आहिनि। अहिड़ा अज़ीम रागी आहिनि ॿई। असांजो त ॿिन्हिनि खे सलाम आहे दोस्तो। छोड़न जी अञा कैसी रहे वो खबर है, छोड़न जी अञा कैसी रहे वो। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।